सिंधी सकाफ़त जो ॾियारो जेको असीं अॼु मल्हायूं पिया था, ख़ासि तौर ते अवामी आवाज़ पारां जेको सॾु ॾिनो वियो आहे, चओ त सिंध जा वसीला बचायूं। उन सिलसिले में अॼु जेको आहे नवाबशाह प्रेस क्लब जे ॿाहिरां मुख्य तक़रीब जेका रखी वई आहे ऐं नवाबशाह वासी जेके आहिनि उहे वॾे तादाद में जेको आहे सो नवाबशाह प्रेस क्लब जे ॿाहिरां गॾु थिया आहिनि। हिते मासूम ॿारड़ा जेके आहिनि उहे ख़ुशी मञा झूमी रहिया आहिनि ऐं हर तरफ़ जेको आहे जीए सिंध जे नारनि जी गूंज थी रही आहे। ऐं नवाबशाह वासी जेके आहिनि उहे तमामु जेको आहे सो हिकिड़ो अॼोको ॾींहुं जेको आहे पंहिंजो क़ौमी काज जेको आहे उहो ईद वांगुरु मल्हाए रहिया आहिनि। अचो त संदन हिते मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी जेके हिते शख़्सियतूं पहुतियूं आहिनि, मुख़्तलिफ़ जेके पार्टी सां लाॻापियल हिते माण्हू पहुता आहिनि, अदीब पहुता आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त अॼोको ॾींहुं क़ौमी जेको काज आहे, अॼोको सकाफ़ती जेको ॾियारो आहे, अचो त सिंध जा वसीला बचायूं, उहो हू कीअं पिया था मल्हाइनि। ही जेका ॿेट आहिनि इहे असां इन्हनि जी रखवाली करणु ॼाणूं था। सिंध धरती असांजी माउ आहे। सभ खां पहिरीं असां पाकिस्तानी आहियूं, पोइ सिंधी आहियूं ऐं जेको बि असांजे ॿेटनि जे लाइ गलत निगाह खणंदो असीं हुनजूं अखियूं कढी छॾींदासीं। सिंध में रहने वाले सिंधी हैं जो कि इस तहजीब को उजागर करते हैं, ना सिर्फ देखें टोपी अजरक पहन के डांस करने से, बल्कि अपने अखलाक से, अपने किरदार से। और आप देखें हमारे जो सूफ़ी शायर गुजरे हैं, शाह लतीफ़ गुजरे हैं और लाल शहबाज कलंदर गुजरे हैं, उन्होंने अपनी शख्सियत से इस सिंध की पहचान बनाई है। 6 दिसंबर जो सिंधी मीडिया की तरफा जे असो कल्चर डे मल्हायो पियो वञे, असांखे तमामु घणी ख़ुशी है। उन सां गॾोगॾु जेको असांजो अॼोको रैली आहे जेका जीए सिंध कोहिमा जे अॻवानी में उहा घुर करे थी वफ़ाक़ खां त जेके बि सिंध जा मदनी वसीला आहिनि, गैस तेल कोयलो ॿेट सभु जेके बि सिंध जा वसीला आहिनि सिंध जे हवाले कया वञनि। असां हिन दफ़े हिन पंहिंजे क़ौमी कल्चर जे प्रोग्राम खे, पंहिंजे क़ौमी कल्चर जी ईद खे सिंध जे वसीलनि, सिंध जे हक़नि, सिंध जे शहरनि, सिंध जे ॿेटनि जिन ते जेको आहे सो हिन वफ़ाक़ जे नाले में कब्ज़ा कया विया आहिनि, असां उन्हनि खे रद्द कंदे इहो पैगाम था ॾियूं त असां पंहिंजे नंगनि ऐं डंगनि जी हिफ़ाज़त ॼाणूं था। हिननि हज़ारे लखे माण्हुनि पंहिंजे सकाफ़त खे उजागर करण लाइ पंहिंजे मथे ते टोपी पाए ऐं अजरक ओढे इहो साबित कयो आहे त हीअ सिंध जी शाहूकार जेको आहे सो तहज़ीब आहे, तमंदर आहे, सिंध जी शाहूकार तारीख़ आहे ऐं उन जा मालिक ऐं वारस असीं आहियूं। मुतालबो कयो आहे त सिंध जा जेके बि वसीला आहिनि उहे सिंध जे हवाले कया वञनि। कैमरामैन मोहम्मद आज़म भट्टी सां गॾु रहीम लाशारी, अवामी आवाज़ TV, नवाबशाह। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।